अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो NTV न्यूज़। 21 नवंबर मल्लाहनि जे आलमी ॾींहं ते मीरपुर तंज़ीम जे चेयरमैन अली मीर मल्लाह जी अॻुवाणी में हज़ारें गाॾियुनि जे वॾे काफ़िले सां सिजावर खां किंज ताईं रैली कढी वई, जॾहिं त किंज जी कंदी ते मल्लाहनि जो वॾो मेड़ाको थियो। मेड़ाके खे चेयरमैन अली मीर मल्लाह, MP हाजी ताजमोहन मल्लाह, MP अली हसन ज़रदारी, प्रोफेसर अब्दुल्ला मल्लाह, मुनवर मल्लाह, अहमद मल्लाह, ज़ाकिर हुसैन कलांतरी, आकाश मल्लाह, PP लेडीज़ विंग सिजावर जी ज़िले सदर फिरदौस मीरपुर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। रिपोर्टर अब्दुल लतीफ़ मल्लाह, NTV न्यूज़ सिजावर। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ ॾिसंदा रहियो NTV न्यूज़।